हिकिड़ो मोहतरम रसूल बख्श पली जो हिकिड़ो अहिड़ो अजीबो ग़रीब पंहिंजे क़ौम जो फ़र्द हो, तारीख़ साज़ हिकिड़ी शख़्सियत हो जेका ॻोल्हे कोन लभंदी, मुमकिन ई कोन्हे। माना संद में अहिड़ो माण्हू कीअं ॻोल्हे सघिजे जेको क्रिमिनल साइड जो ज़बरदस्त वकील बि हुजे, बहितरीन क्रॉस एग्ज़ामिनेशन कंदड़ हिकिड़ो तमामु एक्सीलेंट वकील हुजे, वरी बहितरीन मुक़रर हुजे, बहितरीन पसी ॻाढ़ा गुल जहिड़ी ऐं जिते बाहि ॿरे जहिड़ी कहाणी लिखे, बख़्तावर जहिड़ी, ऐं वरी उहो साॻे वक़्तु हिकिड़ो बहितरीन नज़रिया दान हुजे, किताब लिखे, सुबुह थींदो वाटूं वीह थियूं, धारणनि जा धक, ऐं वरी बहितरीन नक़ाद हुजे अदबी, अंधा ऊंधा वेज जो ख़ालिक, संधी ज़ात हंजनि जो ख़ालिक। वरी उहो साॻियो माण्हू सिंधियाणी तहरीक जहिड़ियूं ॿारनि जूं तनज़ीमूं उन्हनि जा बुनियाद विझे, हारनि जी जदोजहद में हले, सिंध जी औरतुनि खे अक़लियतुनि खे शऊर ॾे। वरी उहो माण्हू आमरियत जे ख़िलाफ़ु जदोजहद जी पहिरीं सिफ़ में हुजे, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु जदोजहद जी पहिरीं सिफ़ में हुजे, उन जदोजहद जा बुनियाद रखे। वरी उहो माण्हू अदलिया जी आज़ादीअ लाइ पहिरीं सिफ़ में हुजे। इहो कीअं मुमकिन थी सघे थो त माण्हू एतिरा सारा कम करे, पोइ उन लाइ पली साहब क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजे ज़ालुनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे भाउरनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे ज़ाती ख़ुशियुनि खे नज़रअंदाज़ कई। पाण सुठा कपिड़ा पाइण जो कोन सोचई, पाण सुठो खाधो खाइण जी का परवाह कान हुयसि, चांहि में टोश ॿोड़े पियो खाईंदो, शेविंग जेको पाणी हूंदो शेव करण वारो उन में टोश पियो ॿोड़ींदो, कॾहिं कॾहिं बेख़्याली में शेव पियो हले, शेव पियो करे पियो, वरी टोश ॿोड़े उन में ॿोड़े छॾी। गर्मीअ में पखनि जे ठले बिना पखे जे वेठो हूंदो। ज़ालूं सभु उन्हनि जूं पंहिंजे पेरनि ते बीह, पाण उन्हनि बचा पालिया। पली साहब उन्हनि खे टाइम कोन ॾेई सघियो। पली साहब पंहिंजे कंहिं बि ॿार खे पढ़ाई जो ख़र्चु कोन ॾिनो, कोन पढ़ाई, उन्हनि खे माउनि पढ़ायो। पलीअ साहब पंहिंजे कंहिं भाउ भेण खे टाइम कोन ॾेई सघियो, पंहिंजे ॻोठ खे टाइम कोन ॾेई सघियो, छो त हुनजो सॼो टाइम हो जदोजहद, हुनजो सॼो टाइम हो सिंध जे हवाले, हुनजो सॼो टाइम हो पाकिस्तान जे मज़लूम माण्हुनि जे हवाले। हुन पाण ते ज़िमेदारी एॾी वॾी खणी छॾी, उन में वॾी ज़िमेदारी में नंढड़ियुनि ज़िमेदारियुनि खे नज़रअंदाज़ कयो, हुन कंप्रोमाइज़ कयो ज़िंदगी सां त बाबा वॾा कम आउं कंदुसि, नंढड़ा कम भले नज़रअंदाज़ थियो। पलीअ साहब जा बहितरीन दोस्त जेके पोइ हुनखे न मिलिया, सेवा रशीद भट्टी, शेख अयाज़, हिकिड़े दौर में आगा सलीम, कंहिं दौर में कमर शहबाज़, कंहिं दौर में डॉक्टर तनवीर अब्बासी। ये पली साहब जा बहितरीन दोस्त हुआ। सियासत में हुनजा दोस्त ॿ हुआ बहितरीन, शहीद फाज़ल राहुल, सैयद आलम शाह। उन खां अॻु में कंहिं ज़माने में पलीअ साहब ऐं मोहतरम GM सैयद साहब तमामु घणा वेझा रहिया। बज़्म सूफ़िया सिंध में, सिंध मुतहदा मुआज़ में साईं GM सैयद पलीअ साहब खे तमामु घणो प्यारु कंदो ऐं पलीअ साहब बि हुनजी तमामु घणी इज़त ऐं प्यारु कंदो। इहो मूंखे नज़र आयो जॾहिं 1988 में असीं सिंध क़ौमी इत्तेहाद में वियासीं, जॾहिं ठहियो पियो, तॾहिं साईं GM सैयद जो जेको पलीअ साहब सां प्यारु ऐं शफ़क़त वारो रवैयो ऐं पलीअ साहब जो जेको प्यारु ऐं एतिराम वारो रवैयो हो साईं GM सैयद लाइ, बेनज़ीर साहिब पलीअ साहब जी तमामु घणी इज़त कंदी, तमामु घणो पलीअ साहब खे रिस्पेक्ट जी निगाह सां ॾिसंदी। बेनज़ीर साहिबा जॾहिं दुबई में हुई त मूं खेसि ईमेल कई त पलीअ साहब वञे पियो यूरोप ऐं दुबई में स्टे कंदो, त मूंखे चयईं त पलीअ साहब ऐं तव्हां अचो मिलणु। पोइ फ़रतुल्ला बाबर खे चयईं, उन ख़त लिखियो। पलीअ साहब जॾहिं दुबई में स्टे कयो त बेनज़ीर साहिबा खेसि पंहिंजे घर दावत ॾिनी ऐं किताब जी महूरत पई थी, उनजो पलीअ साहब खे महिमान ख़ासि कयईं। पलीअ साहब मूंखे ॿुधायो, चई इंदेशत मूंखां पुछी त अयाज़ नहीं आहे, माना हू एतिरे हद ताईं बेनज़ीर साहब पंहिंजी फैमिली जा नाला बि यादि हुआ। भुट्टो साहब पलीअ साहब जी ॻाल्हि खे तमामु घणी अहमियत ॾींदो। डॉक्टर नजीब अफ़गानिस्तान जो सदर, उन पलीअ साहब जी ॻाल्हियुनि खे तमामु गौर सां ॿुधंदो। जोए साहब खे पलीअ साहब तमामु घणो प्यारु कंदो, तमामु घणी रिस्पेक्ट कंदो। जोए साहब
पलीअ साहिब हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो चवंदे मूंखे ॾाढी तकलीफ़ पई थिए, हो कीअं चऊं, पलीअ साहिब कीअं चऊं हो, 5-7 कलाक में चयोसीं पलीअ साहिब आहे, हाणे चऊं हो। राति जेॾी महिल पलीअ साहिब सां आऊं अनवर सुमरो ॿिया दोस्त वेठा हुआसीं, ओॾी महिल त पलीअ साहिब आहे, हाणे होज त हो थी वियो। त तमामु हिकिड़ो नुक़सानु आहे मूं समेत सॼी सिंध जो, पाकिस्तान जो ऐं साउथ एशिया जो। मूंखे नुक़सानु रुॻो इहो कोन पियो महसूसु थिए त पलीअ साहिबु असां खां हलियो आहे, मूंखे इहो पियो अहसासु थिए त असांजा जेके पुट पोटा ॾोटा ॼमणा आहिनि जेके पलीअ साहिब सां कचहरी करे सघंदा, उन्हनि खे मौक़ो कोन मिलंदो। मुंहिंजी नंढड़ी धीअ ज़ारीने, मुंहिंजे नंढड़े पुटु जोश, मुंहिंजा भाइटिया भाणेजा, उन्हनि जा बचा, मुंहिंजा भाई वेठा आहिनि जेके मसूद, सलीम, जमील, ज़फ़र, नूर नबी, मुंहिंजी भेणूं तानिया, अनीता, फ़ाखरा, पद्दू, शहनाज़, इन्हनि जे बचनि खे, इन्हनि जे पोटनि ॾोटनि खे पलीअ साहिब जहिड़ो माण्हू कोन मिलंदो। उहे महरूम थी विया पलीअ साहिब जहिड़े हिकिड़े वॾे जे कचहरियुनि रहनुमाई, त ॿारनि जी रहनुमाई कंदो, कहिड़ा किताब पढ़जनि, कहिड़ी शाइरी यादि कजे, कहिड़ो नावल पढ़िजे। मूंखे नावल पियो पढ़ाई डेविड कॉपरफील्ड, चार्ल्स डिकिंस जो, अ टेल ऑफ 2 सिटीज़। असांजे घर में पलीअ साहिब किताब इहे पढ़ाईंदो, हेतिरी किताब हूंदा हुआ, टेल ऑफ 2 सिटीज़ पियो हले, फ्रेंच रेवोल्यूशन ते, गोरकी जी माउ पई हले, हाउ द स्टील वॉज टेम्पर्ड पियो पढ़िजे, दारुलसन की आज़माइश पढ़िजे पियो, हुते चिराग जलता रहा, बुखारी जी शाइरी, शेख याज़, असीं निंड जा नेण आहियूं पिरी, ऐं तनवीर अब्बासी उहो पिया पढ़ूं, सिंध हारीअ जी, सिंध मज़दूर जी। तंहिंजे करे पलीअ साहिब त हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेकॾहिं हेॾां ॾिस त पलीअ साहिब वरी हेॾां मुड़ी ॾिस, शाइरी त पलीअ साहिब हेॾां मुड़ी ॾिस, त किताब त पलीअ साहिब साम्हूं जदोजहद ॾिस त पलीअ साहिब, तक़रीर ॾिस त पलीअ साहिब, फ़न ॾिस त पलीअ साहिब, तनक़ीद ॾिस त पलीअ साहिब। हाणे पलीअ साहिब जे हिन कुंड में ॾिसंदासीं, अमा बि ईअं हुई, जंहिंजी ज़रीना बलोच, जोयो साहिब बि ईअं हो, पर इहे माण्हू वरी सियासत में कोन हुआ न। रशीद भट्टी ज़बरदस्त माण्हू हो, पर पलीअ साहिब त वरी सियासी जदोजहद में बि हो न। पलीअ साहिब त सियासत जे फोर फ्रंट ते, ऐं आउं सम्झां थो त पलीअ साहिब जे नुक़सान जो सिंधियुनि खे अहसासु ई कोन्हे, असांखे बि अहसासु कोन्हे। जीअं धकु लॻंदो आहे न, पोइ धकु ओचितो वरी जॾहिं ठरंदो आहे त पोइ सूरु वधीक थींदो आहे। तीअं हींअर त असीं आहियूं सभु ओजागनि में, पंधनि में, तदफ़ीन में, प्रोसेस में, पोइ जॾहिं वरी इहो सूर ठरंदा, पोइ वरी सूर जेके उथंदा सिंध खे पलीअ साहिब जे वञण जा, ऐं पोइ गाहे बगाए सालनि ताईं सिंध जीअं यादि कंदी पलीअ साहिब खे, उहो तारीख़ ॾिसंदी त सिंध पलीअ साहिब खे संदसि किताबनि मां, संदसि इल्म मां, जदोजहद मां कीअं यादि कंदी। महिरबानी।